आयोलाल सभई चो झूलेलाल। साल 2014 जो पहिरियों सिंधी संगीत कार्यक्रम, इन में तव्हां सभिनी जो हार्दिक स्वागत है ऐं तव्हां सभिनी के नए साल जूं लख लख वाधायूं हुजनि। साल नओं त मालिक जे ज़रिया दुआ घुरूं त ही साल खुशियुनि भरियो, बरकत भरियो ऐं असांजा सभु दुखड़ा दूर कंदड़ अहिड़ो साल हुजे। 2013 तमामु ॾुखियो साल निकितो आहे असां सिंधियुनि जे लाइ, के तमामु असांजा जेके हीरा हुआ से असांखे छॾे हली विया आहिनि। दादा मंगाराम, श्री रामलाल चंदानी, श्री ठाकुर चावला, रोचीराम थावाणी जी, हेमलता बजाज, ये के नायाब हीरा हुआ जेके समझो हिकिड़ी जॻह ख़ाली करे विया आहिनि जेका कॾहिं भरिजी कोन सघंदी। ऐं अॼु जो प्रोग्राम श्री लाल हरदासाणी तरफ़ां ऐं असां सभिनी पारां श्री ठाकुर चावला खे हिकिड़ी नंढी श्रद्धांजलि। त अॼु असां सिर्फ़ु दुआ जा कलाम ॻाईंदासीं ऐं मालिक दरिया अरदास कंदासीं त दादा जिथे हुजनि उन्हनि खे शांती ऐं ख़ुशी मिले। दादा ऐं असांजी मुंहिंजी नानी श्रीमती पारू चावला घणी महिनत कई आहे। 21 साल पूरा हिते हिन जाइ में, हिन जॻह में 21 साल लगातार प्रोग्राम कयो आहे ऐं सिंधियत जी जोत जॻाईंदा रहिया आहिनि। त इहा हाणे असांजो फर्ज़ थो थिए त असां इहा जोत कॾहिं विसामी न सघे ऐं इहा जोत हमेशह ॿरंदी रहे। तंहिं करे द शो मस्ट गो ऑन। अला ईअं न थिए जो किताबनि में पढ़िजे त हुई सिंध ऐं सिंध वारनि जी ॿोली, ऐं इहे कॾहिं न थींदो, न थी सघंदो जेसिताईं असां सभु गॾिजी इहा सिंधियत जी जोत ईअं ई जॻाईंदा रहंदासीं।